जिए सिंध वारा जिए सिंधी टोपी अजरक वारा जिए जिए सिंध वारा जिए सिंधी टोपी अजरक। हाँ लोलो अथव न 45 रुपया मस्त मिठो अथव। लोलो मिठो ही हूंदो आहे। हा त मिठो ई आहे न खटो छो ॾींदासीं। ड्राई फ्रूट वारो बि अथव हुन में 60 रुपए। सादी कोकी मिलंदव न, सादी कोकी अथव 20 रुपया, बेसणी अथव 25 रुपया। दाल जो फुल्को, हा दाल जो फुल्को बि आहे। दाल जो फुल्को अथव, ॾही वड़ा अथव, ॾही मिर्च अथव, दाल पकवान अथव। हा 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 त 4 लोला 6 कोकियूं 2 दाल जा फुल्का न भली हले। बाक़ी तव्हां ॾही वड़नि जो ऐं दाल पकवान जो भली राति ताईं मूंखे व्हाट्सअप कयो। ओके ओके काई ॻाल्हि न आहे। पेमेंट तव्हां गूगल पे करे छॾियो न, भली टोपी पे करे छॾियो। हले गूगल पे करे छॾियो न। हा 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 सुबुह 10 खां पहिरियों पहुचाईंदीमांव न। खाईंदव छा? हा 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 ठीकु आहे। ओ लक्ष्मी माता बसि तुंहिंजो आशीर्वाद हुजे। बुढ़ो वक़्तु बि हली वेंदो, ग़रीबी बि हली वेंदी, तव्हां बि हली वेंदव। मज़ाक करण जी आदत मुंहिंजी अलाए कहिड़े जनम में वेंदी। अॼु टाइम कोन्हे भाभी, सुभाणे ऑर्डर आहिनि, जाम कमु पियो आहे। छा आहे भाभी ॿाहिरि सॼी सुन पटी लॻी पई आहे। मां चयो तव्हांजी कार ॿार अची वई हूंदी हाणे ताईं। हे ॾिसो अञा चौथों ऑर्डर थी खणा, थदरी जो ऐं कार अची वेंदी। पोइ भाभी कीअं वई रक्षाबंधन? मस्तु मस्तु मज़ो आयो जाम। हा मज़ो आयो आहे। घणी मिलियो पोइ ख़र्ची? 500 ॾींदा आहिनि न मुंहिंजा भाउर। 500 घटि न मिली त मुंहिंजा भाउर त मूंखे 1000 ॾींदा आहिनि। हर कंहिंजो पंहिंजो आहे न भाभी। हा पंहिंजो आहे, पंहिंजो आहे न भाभी। हर कंहिंजो पंहिंजो आहे। असांजो त पंहिंजो बि तव्हांजे पंहिंजे खां वधीक ई आहे। सदाई हुजेव न, सदाई हुजेव। मुंहिंजा भाउर त सुठा आहिनि भाभी। सभिनी जा भाउर सुठा ई हूंदा आहिनि भाभी, सभिनी जा सुठा हूंदा आहिनि। मुंहिंजा थोरा वधीक सुठा आहिनि। त भाभी मुंहिंजे घर जा घणा लोला पचाया अथव हाणे? तव्हांजा न पचाया आहिनि। हे ॾिसो पासे में रही करे तव्हांखे पहिरियों असांजा पचाइणु खपनि की न, पहिरियों ऑर्डर था वठो। अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने नहीं पचाया लोला यार का। मस्त था लॻनि भाभी। मिठी खाई ॾिसां रखो हुनखे। अॼु न खाइणा आहिनि, सुभाणे खाइणा आहिनि पूजा खां पोइ। सुभाणे भाभी पोइ थधा कीअं वणंदा? थधो आहे न, मन कहिड़ी दुनिया में रहंदा आहियो। अॼु पचजंदा सुभाणे खाइबा। अच्छा अॼु जेके पचंदा उहो सुभाणे खाईंदासीं ऐं सुभाणे जेके पचंदा उहो पणीअ खाईंदासीं। सुभाणे न पचजंदा। अच्छा ओके नाउ आई एम गेटिंग इनटू अंडरस्टैंडिंग। थदरी मतलब थधो, थधो मतलब लोलास कोकीज़ एंड थदरीज़। यस हलो हाणे तव्हां वञो त मां कमु कयां। अच्छा मुंहिंजा घणा था पचायो? घणा खपनिव तव्हांखे? मूंखे 12 लोला पचायो, 12 कोकियूं पचायो, 6 दाल वाड़ा पचायो ऐं हिकु भाॼी ॾिजो काई। हिकु लोले जा 45 रुपया लॻंदव। हिकु लोले जा 45 रुपया जाम न अथव? पचजनि केतिरे में था? पोइ तव्हां पचायो न भाभी। तव्हां पंहिंजा थी करे मूंखां पैसा वठंदव। हिसाब ई हिसाब आहे न भाभी। हा हिसाब त हिसाब ई हूंदो आहे न। हिसाब ई आहे। तव्हां आहियो, मां आहियां। तव्हां चढ़िया आहियो, मां सदोड़ी आहियां। छा त तव्हां मुंहिंजे लाइ 4 लोला पचायो, 4 कोकियूं पचायो, बसि। हिन खां वधीक हिसाब न ईंदो आहे मूंखे। 4 लोला 4 कोकियूं तव्हांजा। 4 लोलनि जा थियव 90 90 180 180 ऐं कोकियुनि जा 80। 260 रुपया थियव तव्हांजा। 260 हा वठी छॾिजो। भॻवान जो ॾिनल मन जाम आहे, कंहिंजो खाईंदासीं न। खाई खाई एॾा थियव। छा खाइण लाइ एॾा ठाहिणा आहिनि न? तव्हां वञो त मां ठाहियां। हा त तव्हां ठाहे रखो, मां खणी थी वञाव। 4 लोला 4 कोकियूं 260 थियव। ठीकु आहे। हा हा ओके। भाभी हो मुंहिंजो घोटु न एक्चुअली मना थो करे, चए थो दुकान ते ई खाईंदो। त तव्हां न मुंहिंजा 2 लोला ऐं 2 कोकियूं ई पचायो। बसि 2 लोला 2 कोकियूं। हा मन छा कयां, न थो करे। घणा थियव पोइ तव्हांजा थियव 90 ऐं 40 130 रुपया थियव। 130 थियव न? ठीकु आहे पचायोसि। भाभी ॿुधो न, हो मुंहिंजी धीअ न सुभाणे क्लासिस वारनि सां न बर्थडे मल्हाइण थी वञे। हो हूंदो अथनि न हिननि जो पाण में ग्रुपनि में, त उहा बि थधो मना थी करे। त तव्हां हिकु कमु कयो न, ऑर्डर कैंसिल कयो। मां तव्हां मां ई अची सुगुन करे वेंदमि। अच्छा मूं मां ई खाईंदव? तव्हां सां गॾु ई रोटी खाई छॾींदमि न। 2 भेनरूं गॾु रोटी खाईंदासीं। सभु सम्झां थी पुट मां। ठीकु आहे न, हले न भाभी? हा हले न, हले हिकदमि। ठीकु आहे ठीकु आहे, मिलूं था सुभाणे। हा ओके भाभी। सुभाणे चवंदी घोटु धीअ 2 न विया आहिनि। सुभाणे घोटु धीअ 2 खे पाण सां गॾु वठींदी।
हाँ।